ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। अख़बार दिलवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध मल्लाह फोरम पारां 21 नवंबर मल्लाह माहीगिरनि जे आलमी ॾिहाड़े खे अलमंज़र जाम शोरो ते भरपूर नमूने मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। हिन सिलसिले में सिंध मल्लाह फोरम सिंध जे मरकज़ी सीनियर नायब सदर ॾाॾा आदम गंदोरो, ज़िले ठटे जे सदर मोहम्मद अयूब मल्लाह, अब्दुल करीम अल्लाह बख्श मीराणी, वॾेरो मोहम्मद उर्स गंदोरो, मोहम्मद ईदन मल्लाह, इमाम बख्श मीराणी ऐं ॿियनि पारां ठटे ऐं मकी अमल जे मल्लाह गंदरा बिरादरी जे माण्हुनि सां मुलाक़ातूं करे खेनि अलमंज़र जाम शोरो ते मुनक़िद कयल जलसे आम में शिरकत जूं दावतूं ॾिनियूं, जिते मल्लाह ऐं गंदरा बिरादरी भरपूर नमूने शिरकत करण जी पिणु यकीन दहानी कराई। उन मौक़े ते मल्लाह अॻवान ॾाॾा आदम गंदरो चयो त 21 नवंबर मल्लाहनि माहीगिरनि जो ईद खां घटि ॾिहाड़ो नाहे जंहिंखे पूरी दुनिया में भरपूर नमूने मल्हायो वेंदो। ऐं हुन चयो त हिन वारे सिंध मल्लाह फोरम पारां इन ॾिहाड़े खे अलमंज़र जाम छोरो ते मल्हायो पियो वञे, जंहिंमें पूरे सिंध जा मल्लाह सिंध मल्लाह फोरम जे चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीराणी जी क़यादत में वॾे अंग में शिरकत कंदा।